ईदों त भलारियों सभने पर मीलाद जीद अजीबा है। एहसान करे जहे रात दिनो रब पहे जो प्यारो हबीबा है। किथे लिखल ईद, किथे लिखल? मां शायरी जट की न कंदो आहियां। शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले मीलाद कंदर खुश रहंदो सदा। ईद मीलादा जश्न मीलादा अल्लाह जी ज़ात जा थोरा गुणा पिया ॻायूं, एहसान पिया मञूं। अल्लाह फरमाए थो मूं ईमान वारनि ते एहसान कयो आहे। कहिड़ो जो